नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त नेशनल बैंक ठठे ते पगार वास्ते आयल DSP हेडक्वार्टर मकली सैयद इफ्तिकार शाह खे DSP ऐं CIA सजावल जे पुट पारां बदतमीज़ी कंदे ज़ोरदार थप्पड़ वाए कढी है। ठठो पुलिस हमराह खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। होॾां SSP ठठो शबीर सेठार ठठो थाणे ते पहुची मुतासिर DSP खां तफ़सील वरिता ऐं पुलिस खे कार्रवाई करण जो हिदायतूं जारी कयूं। जंहिं बाद DSP ऐं CIA सजावल जे पुट खे गिरफ़्तार करे ठठो थाणे ते लाकअप करे छॾियो। होॾां नेशनल बैंक ठठो में पगारूं वठण लाइ ईंदड़ मुलाज़िम खां बैंक ते मुक़रर पुलिस एहलकार सरेआम रिश्वत उगाड़े शुरू करे छॾी है। इन सिलसिले में पगारूं वठण लाइ आयल मुलाज़िम एहतजाज कंदे चयो है त नेशनल बैंक ठठो ते मुक़रर पुलिस एहलकार ऐं बैंक अमलो मनपसंद माण्हुनि खां रिश्वतूं वठी अॻुवाट उन्हनि खे पगारूं ॾिनियूं वञनि थियूं, जॾहिं त असां कलाकनि जा कलाक गेट ते दरबदर आहियूं। बैंक इंतज़ामिया पारां आम मुलाज़िम खे महीने जी पहिरीं तारीख़नि ते तंग कयो वञे थो ऐं पुलिस एहलकार समेत मुख़्तलिफ़ एजेंट बीहारे हर चेक ते रिश्वत वरिती वञे थी। न ॾींदड़नि खे मुख़्तलिफ़ बहाननि सां रुलाए तंग कयो वञे थो, जेका सरासरी नाइंसाफ़ी। हिननि FIA ऐं स्टेट बैंक गवर्नर खां मामले जी जांच जो मुतालबो करे बैंक मैनेजर ऐं ॿिए अमले ते फौरी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।